ख़बर शामिल कंदासीं। हिंगोर जामा आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मूजिब लारकानो के निगरान डिप्टी कमिश्नर के खिलाफ़ हिंगोर जामे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरनो हयो वियो। मुज़ाहिरनि जी डीसी हटायो लारकानो बचायो जा नारा। हिंगोर जामे लारकानो के निगरान डिप्टी कमिश्नर एडीसी लारकानो के खिलाफ़ इंजीनियर मुनीर अहमद शेख, उल्फत सहतो, हमीद सहतो, अली रज़ा सोलंकी, मुख्तियार सोलंकी की अगवानी में एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो धरनो हयो वियो। एहतजाज कंदड़नि इल्ज़ाम लगायो त डीसी ऑफिस में रिश्वत बिना को भी कम नथो कयो वञे। उन्हनि चयो त दरगाह मशहूरी शरीफ के गादी नशीन शफ़ी महमद मशहूरी के कानूनी तरीक़े से वरतल ज़मीन डीसी लारकानो मुखालफ़न के ॾियण लाइ दबाव विझी रहियो आहे, जेको ग़लत कम ऐं गैर कानूनी आहे। इंजीनियर मुनीर अहमद शेख ॿुधायो त हू अवेक्यू ट्रस्ट में ऑफिसर आहे। डीसी लारकानो मुंहिंजे खिलाफ़ रिणो ॿारे ॾिनो आहे, बिना सबब जे तंग करे पई, इंतकामी कार्रवाई करे पई, जेको वॾो ज़ुल्म आहे। हुन ॿुधायो त मां को भी गलत कम नाहे कयो, नई कंहिंजे चवण ते गलत कम कंदुसि। हुन मुतालबो कयो त शफ़ाफ जांच कमेटी जोड़े इंसाफ कयो वञे। मैडम राबिया सियाल डीसी लारकानो के, मैडम राबिया सियाल डीसी लारकाने के, मैडम राबिया सियाल डीसी लारकाने के, मैडम राबिया सियाल डीसी लारकाने के।